प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तों, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन व हाज़ल बलदिल अमीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, मां रब्बुल आलमीन के इंजीर जो कसमा, ज़ैतून जो कसमा, ऐं तूर सीना जबल जो कसमा, ऐं मक्के पाक वारी सरज़मीन जो मुखे कसम आहे। इंजीर जो कसम, ज़ैतून जो कसम, तूर सीना जबल जो कसम, मक्के पाक जो कसम, ये चार कसम खणी करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिकड़ी गाल इरशाद फरमाया। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, आम तौर तुझे मुझे मावरे में, तुझे मुझे जमाने में हिक कसम काफ़ी हुंदो आ। मानो अल्लाह पाक जो कसम खणंदा आहिन, मानो मस्जिद जा कसम खणंदा आहिन, कुरान शरीफ जो कसम खणंदा आहिन। मुझा प्यारा दोस्तों के वरी पंहिंजे जानीअ जो कसम, पंहिंजे महबूब जो कसम खणी चवंदा आहिनि, मूंखे तुंहिंजे सिर जो कसम आ, मूंखे तुंहिंजी जान जो कसम आ। मुख़्तलिफ़ कसम खणण जा तरीक़ा हूंदा आहिनि, पर अमूमन हिकिड़ो कसम खयो वेंदो आ। हिकिड़ो कसम खणण खां बाद में उहा ॻाल्हि क़ाबिले भरवसा ऐं क़ाबिले यकीन बणिजी पवंदी आ। लेकिन हिन आयत करीमा में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात चार कसम खया, इंजीर जो कसम, ज़ैतून जो कसम, तूर सीना जबल जो कसम, मक्के पाक जो कसम खणी करे रब तो फरमाए, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। बेशक मां रब्बुल आलमीन इंसान के सुहिणी सूरत में बनायो आहे। सुभान अल्लाह। चार कसम खणी रब करीम फरमायो तो मो इंसान के सुहिणी सूरत में बनायो। ऐं इंजीर, ज़ैतून, तूर सीना पहाड़ ऐं मक्के पाक जी सरज़मीन। ऐं इहे भी तव्हां खे ख़बर हूंदी त अमूमन कसम उन शय जो खयो वेंदो आ जेका मुमताज ऐं मुहतरम चीज हूंदी आ, जेका इज्जत वारी शय हूंदी आ, उन जो कसम खणबो आ। मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, तव्हां असांजे ज़हन में इहा ॻाल्हि उभरंदी, भला इंजीर जी कहिड़ी इज्जत आ, इंजीर जो कहिड़ो मक़ाम आ। रवायतन में ईंदो आ, जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांजे प्यारे ॾाॾे हज़रत आदम आला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम खे जन्नत मां ॿाहिरि निकिरण जो हुक्म फरमायो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां जन्नत खां ॿाहिरि वञो, अवां खे दुनिया में मोकलणो आ, अवां मां दुनिया मां मुझे हबीब करीम जी उम्मत हलनिया। अल्लाह जो नबी जॾहिं जन्नत खां ॿाहिरि आयो आ, मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, रब जे तरफ़ां हुक्म छो आ त आदम अलैहिस्सलाम जा जन्नती कपड़ा भी जन्नत में रखिया वञनि, जन्नती लिबास जन्नत में रखियो वञे। जॾहिं अल्लाह जे नबी जा जन्नती कपड़ा कढिया विया, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जिस्म मुबारक ज़ाहिर थियण लगो। पाण मुंहिंजा प्यारा परेशान थी पिया त मां जी ओघड़ कॾहिं के कान ॾिठी आ, मां पंहिंजो जिस्म भी गौर सां कोन ॾिठो आ। अॼु मुंहिंजे जिस्म खे मलाइक ॾिसंदा, जन्नती मखलूकात ॾिसंदी। इन परेशानी जे आलम में अल्लाह जो नबी हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम मुख़्तलिफ़ वणन वटि वियो आ। उते ज़ैतून जा वण हा, इंजीर जा वण हा, केला हा, ॿिया जन्नत जा फल फ्रूट हा। अल्लाह जो नबी
नबी फरमाए पियो त मूंखे तव्हां पंहिंजा पन ॾियो पंहिंजा पता ॾियो त मां पंहिंजो जिस्म ढकियां पर सभई वणल पन ॾियण खां इनकार कयो आ। जॾहिं अल्लाह जो प्यारो नबी हज़रत आदम अलैहिस्सलातो सलाम हलंदा विया जॾहिं इंजीर जे वण जे पासे मां अल्लाह जे नबीअ जो गुज़र थियो आ त इंजीर पाण आवाज ॾेई करे पर अर्ज़ करण लॻो आहे प्यारा आदम अलैहिस्सलातो सलाम अवां बे पासे न वञो तव्हां मूं पार अचो मां तो तव्हां के पंहिंजा पन ॾियां मां हाज़िर आहियां जहिड़ो मुंहिंजो हाल आ जेतिरा तव्हां के पन खपनि अवां पटे वठो। हज़रत आदम अलैहिस्सलातो सलाम ज़रूरत आहर पन पटिया पंहिंजे जिस्म ते लगाया अल्लाह जो नबी जन्नत मां निकरे मुंहिंजा प्यारा ज़मीन ते आयो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंजीर के फरमायो इंजीर तोके ख़बर आ आदम अलैहिस्सलाम जो लिबास मार बकरी मां पान कढरायो आ पान लारायो जॾहिं ॿियनि वणल पन कोन ॾिना तोके कंहिं इजाज़त ॾिनी जो तो आदम अलैहिस्सलाम के पन ॾिना आहिनि। इंजीर जो वण अर्ज़ करण लॻो मुंहिंजा मौला मूंखे तुंहिंजी इज़्ज़त ऐं ज़ात जो कसम आ मां आदम अलैहिस्सलाम के पन ॾिना है नाहिल सुभान अल्लाह मां आदम अलैहिस्सलाम के पन न ॾिना आहिनि। पंहिंजी सिंधी में चवंदा आहिनि त हिकु चोरई ॿी सीना ज़ोरी पन ॾेई अल्लाह जे बारगाह में पियो अर्ज करे मालिक मां कोन ॾिना अल्लाह पाक फरमायो हे तो पन ॾिना आहिनि। अर्ज करण लॻो मुंहिंजा मौला जॾहिं तुंहिंजो प्यारो नबी आदम अलैहिस्सलाम जन्नत में पे घुमियो ॿियनि वणनि के पे अर्ज कयई तॾहिं मुंहिंजी निगाह आदम अलैहिस्सलातो सलाम जे चेहरे मुबारक ते हुई मां सुहिणे आदम अलैहिस्सलाम के मथे मुबारक खां वठी पेरल मुबारकनि ताईं गौर सां ॾिठो पे हेठ का मथे का पेरल ताईं यो पियो सोचा त हियो आदम अलैहिस्सलाम आ जेके अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मलाइकन का सजदो करायो आ मस्जिदुल मलाइक रब हिन के बनायो आ केड़ी गाल जे करे मुंहिंजा मालिक मिठा जॾहिं मुंहिंजी नज़र हज़रत आदम अलैहिस्सलातो सलाम जे पेशानी ते पई त मां ॾिठो आदम अलैहिस्सलाम जी पेशानी में नबी आखिर ज़मान जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह जो नूर चमकी रहियो हो पोइ मुंहिंजा मौला मूंखे हया पे आयो जे नबीअ जे पेशानीअ में तुंहिंजे महबूब करीम जो नूर चिमके उहो के शय जो तकाज़ो करे मां इनकार करियां मुंहिंजा मौला मां आदम के पन कोन ॾिना आहिनि मां त मदीने वारे मीर जे नूर के पन ॾिना आहिनि। सुभान अल्लाह मां तुंहिंजे महबूब करीम जे नूर जी ताज़ीम ऐं तकरीम कई आ। अल्लाह अल्लाह जॾहिं इंजीर इहा ॻाल्हि कई आ रब पाक एॾो राज़ी थियो अल्लाह पाक फरमायो इंजीर अॼु तो अहिड़ी ॻाल्हि कई आ मां रब करीम तोखां राज़ी आहियां ओ इंजीर मां रब्बुल आलमीन हाणे इहो तो फ़ैसिलो फरमायां तोखे दुनिया में भी मोकिलियां तो ऐं तुंहिंजो नालो जन्नत जे फलनि फ्रूटनि में भी रखां तो इंजीर दुनिया में तू वञ जेको भी तोखे खाईंदो मां रब करीम तो में 72 बीमारी जो इलाज रखे छॾियो आ जेकी तोखे खाईंदा उन जा जिस्मानी मर्ज़ त दफ़ा थींदा पर रूहानी दर्द बे दूर थी वेंदा। सुभान अल्लाह। उन खां बाद अल्लाह ताला ज़ैतून जो कसम खयो आ ज़ैतून मुंहिंजा प्यारा जन्नती वणा जन्नती मेवो आ शजरे मुबारका कुरान करीम में फरमायो वियो आ ऐं तूर सीना जबल जो अल्लाह पाक कसम खयो आ तूर सीना जो कसम रब छो खयो हदीस पाक में ईंदो आ तूर सीना जबल बे आम जबलन वांगुरु पर अल्लाह पाक तूर सीना जबल में उन जे करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात
ज़ात कसम खयो जॾहिं अल्लाह जो प्यारो नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम तूर सीना जबल ते विया अल्लाह पाक सां हम कलाम थियण जे लाइ तॾहिं रब करीम फरमायो मूसा कलीमुल्लाह जॾहिं मूसा मिलण जे लाइ अचे त पेरनि मां जुते कढे आ पेर उघाड़ा करे तूं जो तूर सीना जबल ते आ जो तूं वादी मुक़द्दस में बीठो आहे अर्ज़ कन लॻो मुंहिंजा मौला हिन वादीअ में तमां अॻे ई बकरियूं चारींदो आहियां हिन वादीअ मां मुंहिंजो अॻे गुज़र थींदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मूसा कलीमुल्लाह हिन तूर सीना पहाड़ जे दामन में मुझे महबूब मदीने वारे मीर जे यारेगार हज़रत अबू बकर सिद्दीक जे जिस्म मुबारक जी मिट्टी रखियला जेको मुझे हबीब करीम जो यारेगार आहे हमराज पैगंबर होंदो ओ प्यारा मूसा कलीमुल्लाह उन सिद्दीक अकबर जे इज्जत आए ताजीम जे करे पेरन मां जुते कढ ता दुनिया वारन के खबर पए त नबी जे असहाबन जो अल्लाह जे बारगाह में केडो मकाम आहे तूर सीना जबल जो अल्लाह तबारक व तआला उन्हें जे करे कसम खयो जो तूर सीना पहाड़ जे दामन में मुझे महबूब करीम जे यारेगार अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जिस्म मुबारक जी मिट्टी सिद्दीक अकबर अफजलुल बशर बअदुल अंबिया सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात आहे सुन्नियो तवां के मुबारक होजे असां सिद्दीक अकबर जे अकीदे वारा आहियूं मिलाद जो महीनो आहे न बा सही सुनो सिद्दीक अकबर छा तो फरमाए मन अनफका दिरहमन अला मौलूदिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना काइदुहु फिल जन्नह साईं तो फरमाए जेको भी शख्स मुझे महबूब जे मिलाद ते 1 रुपयो खर्च कंदो जडे कयामत जो ॾियारो थींदो वो मां सिद्दीक अकबर सां गॾु जन्नत में वेंदो सुभान अल्लाह असां मिलाद मल्हाईंदा भी आहियूं ऐं जेको मिलाद मल्हाईंदो आहे उनखे चवंदा बि आहियूं मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक थिए मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक थिए हथड़नि सां वेही अज खैर वंधी उन गंज लुटण जी मुबारक थिए तो उरस शरीफ आया रखयो पंजे प्यार नबीअ सां प्यार कयो तो उरस शरीफ आया रखयो पंजे प्यार नबीअ सां प्यार कयो वो पुनल बि तो वट पहुची वियो वो पुनल बि तो वट पहुची वियो रहमत जे वसण जी मुबारक थिए सुभान अल्लाह अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो मूसा कलीमुल्लाह तूर सीना पहाड़ जे दामन में मुझे हबीब पाक जे यारेगार सिद्दीक अकबर जे जिस्म जी मिटिया मक्के पाक जो अल्लाह तो कसम खड़े जो मक्के पाक जे सरजमीन ते तुझो मुझो प्यारो महबूब मदीने जो शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कदम घुमाइंदो आ ऐं मक्के जे सरजमीन ते मुझे हबीब पाक जे विलादत बासादत बेचिया मक्के पाक जी सरजमीन ते मुझे महबूब करीम जो बचपन गुजरियो आ मक्के जे गलिल में मक्के जे घटन में मुझे हबीब पाक पंजा पैर मुबारक घुमाया जिते हबीब जा कदम लगा जिते मुझे महबूब करीम जा पैर लगा वह जगह अल्लाह पाक के एडी त पसंद आए जो रब तो फरमाए मुझा राणा मुके मक्के पाक जे शहर जो कसम आहे सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला याद रखो ये चीज त रब्बुल आलमीन
खे अल्लाह ताला खे न इबादत जी ज़रूरत आहे न नमाज़न जी ज़रूरत आहे। रब करीम सिर्फ़ पंहिंजे प्यारनि जी अदान खे हमेशा कायम ऐं दाइम रखण चाहींदो आहे। तव्हां हज ते गौर करियो, हज छा आहे? काबे के फिरणा, काबतुल्लाह शरीफ जो तवाफ करणो आ। के तवाफ कयो? अल्लाह जे प्यारे नबी आदम अलैहिस्सलाम काबे शरीफ जे चो तरफ घुमियो आ। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात के वो घुमण एडो पसंद आयो जो रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो प्यारा आदम अलैहिस्सलाम ये तुझी सुन्नत मुबारक आहे जेको बे काबतुल्लाह शरीफ में इंदो मां रब फरमाइंदस काबे जा 7 चक्कर लगाए। जडे 7 चक्कर लगाइंदो त मां रब करीम उन जे चेहरे ते रहमत जी नजर फरमाइंदस। तवाफ करण वारो जेसि तवाफ कंदो आहे निगाह कुदरत उनखे ॾिसंदी आहे। ऐं पोइ जॾहिं मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाफ करण आदम अलैहिस्सलाम जी सुन्नत, पोइ महबूब करीम जॾहिं मक्के खां हिजरत करे मदीने पाक विया, पोइ मदीने पाक खां हिजरत कर मदीने पाक खां वापसि जॾहिं फतह मक्का थियो तॾहिं असहाब सगोरा कमज़ोर हा, बुखन जे करे उन्हनि जे करे मुझे महबूब जे असहाबन की जिंदगी काटी। हिकिड़ो हिकिड़ो खजूर जो दाणो मिलंदो हो, हिकु हिकु प्यालो पानी जो मिलंदो, उन ते सॼो ॾींहुं गुज़ारणो पवंदो। पर ईमान जा एॾा मज़बूत ऐं कामिल हूंदा हा जो कदे भी उनजी ज़बान ते लफ्ज़ शिकवा ऐं शिकायत न हो। हबीबन सां गॾु कमज़ोर सहाबा हा, मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हा। मक्के पाक जे तवाफ जे दौरान मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख़बर आ मुझा सहाबा कमज़ोर आहिन। सहाबन जे मथा बुख बिया उन बिया सफ़र जा बे आसार आहिन। हबीब करीम फरमान लगा ऐ मुझा गुलामो दुश्मन के पंहिंजी ताकत जो बावर कराणो आ। यो काबे जो तवाफ तव्हां कंध झुकाए न करो, गर्दन हेठ करे न करो, बल्कि तव्हां पंहिंजो सीनो ताणे जियां फखर ऐं नाज़ सां हलबो आ, इयां फखर ऐं नाज़ सां रमल करे तव्हां हलो त काफरन के ख़बर पवे जे महबूब करीम जे पोड़न गुलामन जी इया ताकत आहे त उन हबीब जे जवान गुलामन जे ताकत जो आलम छा हूंदो। तकबुराने फखर वारे अंदाज में हबीबन जा सहाबा कुला लोडे हलिया हा। वो लोड कुलन के लोडे हलन अल्लाह पाक के पसंद आयो। रब करीम काबा शरीफ जे तवाफ में रमल के मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो वजूब जो दर्जो अता फरमायो। पो सफा ऐं मरवे जे विच में डोड़न बो डोड़न मुझा प्यारा हज जो रुकना छा आहे। अल्लाह जी प्यारी बानी हजरत सैयदा हाजरा सफा ऐं मरवे जे विच में डोड़े पई। उहा को अल्लाह जे इबादत जे ला कान पे डोड़ी न को रब जे रज़ा जे ला पे डोड़ी। बच्चे के पानी प्यारण जे ला, बच्चे जी मुझा प्यारा उन उझाण जे ला के टेम सफा ते चढ़े के टेम मरवे ते चढ़े। अल्लाह जी प्यारी बानी हजरत हाजरा दौड़ी रही है। रब करीम के वो दौड़न एडो पसंद आयो जो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो हाजियो जदे तवा हज ते अचो त मुझे प्यारे बानी हजरत हाजरा जी ज़ियाद के तवा ताज़ो करो त मां रब करीम तवा सां रज़ामंदी जो ऐलान फरमाया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात के पंहिंजे प्यारन बानन जो अदाऊं पसंद होंदियूं आहे। नमाज तव्हां ॾिस, नमाज चाहे सरापा मुझे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदा आहे। हज हबीबन जी अदा, रोजो मुझे महबूब करीम जी अदा। मुझा प्यारा मुसलमान भाइरो ज़कात जो निजाम मुझे हबीब करीम जी अदा। अगे जेके ॿिया नबी होंदा हा उन्हनि जे ज़कात जो इहो सिलसिलो होंदो हो सदको करणो आ, ज़कात करणी आ। उहे ज़कात सदको कढी वञी पहाड़न ते रखी ईंदा हा, जबलन ते रखी ईंदा हा। मुझा
प्यारा मुसलमान भाइरो बाहे ईंदी हुई जेरो ईंदो हो उन माल के जलाए खाक करे छॾींदो हो खामे छॾींदो हो मुंहिंजा प्यारा उहे समझंदा हा असां जे ज़कात क़बूल थी वई आ असां जो सदको क़बूल थी वियो आ पर मुंहिंजे हबीब अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मुंहिंजे उम्मत में गुरबत ईंदे फ़क़ीरी ईंदे या इलाहल आलमीन अहिड़ो बि ज़मानो ईंदो तो रब करीम जी नाफ़रमानी आम थी पवंदे या इलाहल आलमीन जेकॾहिं इहो ॼेरे वारो सिलसिलो मुंहिंजे उम्मत ताईं क़ाइम ऐं दाइम रहियो त कंहिंजो सदको ख़ैरात क़बूल कोन पवंदो माण्हू ताना ॾींदा मुंहिंजा मालिक इन जो ॿियो को तरीक़ो राइज फरमा अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात फरमायो मुंहिंजा राणा तोसां को हिसाब नाहे हबीब सदको हुजे ख़ैरात हुजे सच्चे दिल सां जॾहिं उहे कढंदा ग़रीब मिस्कीनन ते ख़र्च कंदा मुंहिंजा राणा मां रब जो तोसां वाइदो आ ऐं क़बूल बि फरमाईंदुसि 70 हिस्सनि जो सवाब आख़िरत में मिलंदो ऐं 10 हिस्सनि जो सवाब मां रब दुनिया में अता फरमाईंदुसि सुभान अल्लाह पंहिंजे महबूब जूं अदाऊं 4 कसम तूर सीना जो कसम मक्के जो कसम ज़ैतून जो कसम ऐं इंजीर जो कसम खणी करे रब तो फरमाए लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम बेशक मां रब करीम जी ज़ात बाबरकात इंसान के सुहिणी सूरत में बनायो आहे इंसान के सुनी सूरत में बनायो तवा उलमान खां ॿुधो हूंदो जेका भी मखलूक आहे उन तमाम मखलूक के अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जे ला बनायो ऐं सिर्फ इंसान के रब्बुल आलमीन पंहिंजी ज़ात ला बनायो कुरान में अल्लाह ताला फरमाए वमा खलक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून मां रब करीम इंसान ऐं जिन्नन के खालिसतन पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कया ऐं बाकी जेके नज़ारा ज़मीन मुसलमान तुंहिंजे लाइ आसमान तुंहिंजे लाइ चंड तुंहिंजे लाइ सितारा तुंहिंजे लाइ ये शजर हजर तुंहिंजे लाइ ये हवाऊं तुंहिंजे लाइ ये जानवर तुंहिंजे लाइ ये उठ घोड़ा तुंहिंजे लाइ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो कायनात में जेके नेमतूं आहिनि रब करीम जी ज़ात बाबरकात पैदा फरमायो आहिनि पर उन जो फ़ाइदो इंसान के पहुचंदो ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा बाना मां पूरी कायनात बनाए तुझे हवाले कयो आ ऐं सिर्फ मां रब करीम तो इंसान के पंहिंजे लाइ बनायो आ जेको मां रब करीम जे हुक्म जे तामील करे जेको मां रब करीम जी ज़ात बाबरकात जे फरमा बरदारी करे वो जॾहिं फरमा बरदारी करे त मां रब करीम उनके अहिड़ी ज़िंदगी अता फरमाईंदो आहियां दुनिया में भी उन जो शान होंदो आ त क़यामत जे ॾाड़े भी उन जो मकाम ऐं मर्तबो होंदो आहे इंसान के रब करीम सुनी सूरत में बनाए उहा ॿी शइ आहे जो इंसान पंहिंजो पान दुश्मन बनियो आहे पंहिंजे पान जो दुश्मन बनियो आहे गुनाह करे गफलतों करे नाफरमानियों करे मुंहिंजा प्यारा दोस्तो नफ्स जे चए ते लगे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था शैतान जी पोइवारी न करियो इन शैतान लिल इंसान कान अदुव्वुम मुबीना मुझे हबीब फरमायो शैतान तवां जो खुल्लम खुल्लो दुश्मन जने कयामत जो ॾियारो थींदो हिकड़े माण्हूअ के अल्लाह जी बारगाह में आंदो वेंदो रब करीम उनके फरमाईंदो तो नमाज छो न पढ़े तो रोजा छो न रखिया तो हराम कमाई कई तो नशा कया तो शराब पीता तो जुआ कुॾियो है ये तो कम कया वो अर्ज कदो मुंहिंजा मालिक मिठा मां न को नशो पिया हा न को मां जुआ कुॾा हा न को मां नमाज छॾिया हा न को मां
रोज़ा छॾिया हा पर मूंखे शैतान भुलायो। शैतान जे चवण ते लगी करे मां ये कम कया। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात शैतान के घुराईंदो, शैतान सामो इंदो। रब फरमाईंदो शैतान इब्लीस तो मुझे बाने के ये गुनाह जा कम कराया, नमाज पढ़ण खां रोकियो, वो तो मुझे बाने के रोजे रखण खां रोकियो, तिलावत कुरान करीम खां रोके रखियो हो। वो शैतान अर्ज कंदो मुझा मालिक यो कूड़ तो गालाए मां कदे भी इनके कान झलियो हो। गलत तो बयानी करे। रब करी फरमाए जो तमा सामो गालाए तो शैतान उनके चंद दाजी साहब मु कने तो के ची मां का जले चो तो नमाज न पढ़, मु कते तो के चो तो रोजो न रख। तो खबर न हुई दुनिया में तुझो 10 रुपए जो नुकसान थियो पे तभी तो के खबर पई पे तुम जो नुकसान आलमन तो के चयो, बुजुर्गन तो के चयो, समझाण वारन तो के समझायो, अल्लाह वारा तो के चवंदा व्या त बंदा बछड़ायन जो तू ही लो छड़ हाणे न पी हल दई पान से न भाओ भाणे सहू करे सुमारी दई लहद में आणे पीड़े कबर पे माल कंदी जिया सरह में घाणे वाका करे वा तम जान करंदे जेका थन दिने अथे माणे पो मुए पुजाणे सब सचो कंदे सैयद चवे अदा अज वक्त थे अज मोटिया पंजे मौत के याद कर, पंजे कब्र के याद कर। मुसलमान भा ये दुनिया छड़े वजनी आगा अपने मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का एक पल के खबर नहीं। 1000 साल जो सामान करो वेठो आ बैंक में पैसा जमा, प्यारा मुसलमान भाइरो अग में पंहिंजो कारोबार बनायो वेठो आ। अबा मुझो कारोबार ठीक आ, इन मा फायदो थींदो, ये मुझा फार्म, ये मुझी जमीन, ही मुझे दुकानदारी आ, ये मुझे व्यापार थियो पियो आ, ये मुझो कारोबार हले पियो। इन साल घट फायदो, मथी साल ज्यादा फायदो थींदो। ओ मुझा मुसलमान भा दुनिया जे ला तो सब कंदो आहे जंहिंमें तोखे यकीन भी आ, खबर भी आ, मरणो आहे, ये दुनिया छड़नी आहे। उन रब करीम जे ला छो न तो तैयारी करी जंहिंजी बारगाह में पहुचण खां बाद में मौत जो तसव्वुर न होंदो, मुझा प्यारा मरण जो तसव्वुर न होंदो, पो जे कदे अमल न होंदा उते जिंदगी ॾाढी दुखी गुज़रंदी। पर जे नेक अमल होंदा त उन जी दुनिया में भी इज्जत आ, कब्र ऐं हशर में भी इज्जत आहे। अज वक्त पंजे रब के मनाण जो, रब के पहचान जो, अल्लाह पाक के राजी करण जो। ये नचे जडे हलक में अची साह पहुचे पो बानो अर्ज करे मुझा मौला मुके हाने मोहलत दे, मां दुनिया ते वञा, नेक बन जा, सजदा करया, इबादतू करया, रियाजतू करया, नेकन में शामिल छा। पो रब करी फरमाइंदो जडे मौत अची विंदो त एक लम्हो भी अग्या पुठा न थींदो। उन खां पेरी मदीने जा शहनशाह अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा का रवायत अक्सर अल्लाह जे हबीब जी मुबारक अखिन में लुढ़क हुंदा, हमेशा गमगीन हुंदा हा, आखिरत जे फिक्र में, उम्मत जे गम में। उस्मान ज़ुन्नूरैन जेड़ो जलील कदर सहाबी आ, हबीब करीम सा प्यार भी कंदो आ। एड़ो तो उस्मान ज़ुन्नूरैन जो मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एडो प्यारो आ। एकड़ो असहाबी आ वफात करे वियो, मुझे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में सहाबी आया, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, अवा जो गुलाम वफात करे वियो आ। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गुस्ल जो, कफन दियो। गुस्ल दिनो वियो आ, कफन दिनो वियो आ। जडे जनाजो तैयार थियो आ, मुझा महबूब करीम जनाजे जे मथा आया। उन जनाजे के दिसी मुझे हबीब फरमायो सुभान अल्लाह, ऐ मुझा गुलामो अवा के मुबारक हुजे, रब करीम मुझे हिन असहाबी जो नालो जन्नतन में लिखी छड़ियो आहे।
सुभान अल्लाह। जनाज़े नमाज पढ़ण का पेरी साईं छा फरमायो जन्नत। या रसूल अल्लाह पो तमा जनाजो पढ़ायो पर फरमाई आऊं हिन जो जनाजो न पढ़ाई जन्नतिया पर जनाजो न पढ़ाईंदस। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह छा जेला मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन जो उस्मान ज़ुन्नूरैन सा इख्तिलाफ हो के दीनी मामले में न अल्लाह जे रसूल जे खातिर न दुनियावी मामले में के कारोबार जे के व्यापार जी खरीदो फरोख्त जे मामले में हिन जो उस्मान ज़ुन्नूरैन सा इख्तिलाफा जे जो उस्मान सा इख्तिलाफा मा मुस्तफा उन जो जनाजो को न पढ़ाई दो आया भले अबू बकर सिद्दीक पढ़ाए मुझा गुलामो मा इनके बिशारत जात जन्नतिया पर उस्मान ज़ुन्नूरैन के मुझे महबूबा मुझा प्यारा मुसलमान भाइरो हिया भाकर पाए फरमायो उस्मान तो जो नालो जन्नत जन्नती में आहे रब तो के जन्नते बनाए छड़ियो आ वो मुझा प्यारा कदे जंगे यरमूक में कदे जंगे तबूक में मुझा हबीब करीम गुलामन के फरमान सदका दो खैरातों दो तको ब उठ खायो अचे को चार उठ खायो अचे उस्मान ज़ुन्नूरैन 950 उठ काहे बारगाहे मुस्तफा में सामान सुदो जने पेश कया त मुझे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उस्मान हियरा अल्लाह जी बारगाह में जिब्रील अमीन आयो अचे पैगाम दिन या मुस्तफा रब तो फरमाए अज उस्मान एड़ो कम कयो आ अज खां बाद उस्मान को कम करे या न करे मां रब उन जो नालो जन्नतन में लिखे छड़ियो आहे। सुभान अल्लाह। ये बिशारत पर हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन जडे कब्रिस्तान ते ईंदा हा एतरो रोंदा हा जो संदन सुहारी मुबारक लुड़कन मा तर थियो वेंदो। मानो पुछंदा उस्मान तू छो तो रोई पान फरमाइंदा दा हर इंसान जी पेरी मंजिल कबर आ हिन कबर जे इम्तिहान में जे पास थी वो तो अग्या आसानी आ पर जे हिते फैल थी वो अग्या मंजिल ॾाढी दुखी आ। मुसलमान उन कबर में सिर्फ हज़रत उस्मान के वंजणो न हो इन कबर में सुबानी तोखे मुखे भी वंजणो आ। नबी साईं फरमाए त कबर जन्नत जे बागन मा हिकड़ो बाग भी आ जहन्नम जे वादी मा हिकड़ी वादी भी आहे। पो जेड़ा अमल होंदा ओड़ो अल्लाह रब्बुल आलमीन उन जे ला कबर के बनाईंदो के एड़ा होंदा जेके जडे कबर में वींदा त कबर उन जो इस्तकबाल कंदी आ त अचण वारा भली करे आए अल्लाह पाक तोखे मूसा मिलायो तो हबीब ता फरमाइन उवा कबर उन जे ला जन्नत जे बागन मा बाग बनजी पोंदी का एड़ी भी कबर होंदी जेका कबर में सुमण वारे जे मता जहन्नम जे वादी नमा एक वादी बनजी पोंदिया उनमें नाग उनमें बिच्छू उनमें दुनिया जो हर अजाब। हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त कबर जो जेको बिच्छू आ उन जे जहर जो जे करे कतरो दुनिया ते किरायो वने टपकायो वने जमीन जे मथा त हिन जमीन ते का बि साई शय मौजूद न रहे। उवे दर्दनाक बिच्छू उवे नाग उन्हें कबरन में आहिल। असा जेड़ी तरह मदीने वारे साईं जे मथा कलमो पढ़ियो आ असा न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के डिठो आ न रब के डिठो आ। मुझा प्यारा गैबी तवा सा कलमो पढ़ियो आहे अल्लाह जे मथा भी ईमान आ अल्लाह जे रसूल ते भी ईमान आहे ए इन गाल ते भी असा के यकीन आ त अजाब कबर हक आहे कबर में वंजणो आहे कबर में सवालन जो जवाब भी दियणो आहे। मुसलमान उन कबर जी तैयारी कर अल्लाह ताला जी जात बाबरकात तमा सा सबिन के पंजी कबर ए हशर जी तैयारी कर जी तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला जी जात बाबरकात मरहूम मगफूर जिन जे लाही प्रोग्राम मुनाकिद कयो वो रब करीम उन जी मगफरत बख्शी फरमाए। मरहूम अब्दुल कादिर साहब ए अवा के खबर हुई त ऐलान हो 3 खां बाद तकरीर जो ए मुखे भी टाइम इयो ही मिलल हो
पर पो तव्हां जो इंतजार करे करे असां असर भी टपकाई, असर भी गुजरी वई। उन खां बाद में हाने तव्हां तशरीफ फरमा चायो मुके हितां तहां का निकरणो वरी पो सिंध वञणो सुभाणे वरी मुके उतां निकरणो के बे प्रोग्राम में। बहरहाल अल्लाह पाक मो फकीर जो चमन तव्हां जो बुधण कबूल फरमाए। आखिर में ये के दोस्त जी फरमाश उन जा बशेर उन खां बाद सलाम। मुंजो पेरिया के दो प्यारो वल्लैल जे जुल्फन वारो, मुझो नबिया के दो प्यारो वल्लैल जे जुल्फन वारो। सारा केर करे सगदो तोने जग सारो प्यो लिखंदो, नाए शान खुटण वारो वल्लैल जे जुल्फन वारो, नाए शान खुटण वारो वदुहा जे चेहरे वारो। पाण जड़ो तो उनके चवी थो, नूर करे तू कौन मनी थो, जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे जुल्फन वारो। मुझो पेरी आके दो प्यारो वल्लैल जे जुल्फन वारो। या नबी सलाम, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलवातुल्लाह अलैका। मुस्तफा मदनी भलारा, बेकसन जा भरा जलारा, खालिके अकबर जा प्यारा, साम पर तो थई सुहारा। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह। सलातो सलाम अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाहुल आलमीन, या रहमान रहीम रब, जो कुछ जिक्र खैर थियो, तिलावत थी, नाज शरीफ थी, वाइज़ व नसीहत थियो, मां हाज़िर खैर खैरात जो बाद में कयो विंदो सबके पंजी बारगाह में कबूल मंजूर फरमा। इन जो सवाब हदियतन तोहफतन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश करियो ता कबूल मंजूर फरमा। साईं जी वसीले सा महबूब जो तमाम आल औलाद अहल बैत अज़वाज मुतहरात के बख्शियो ता कबूल मंजूर फरमा। खुसूसन बिल खुसूस अजो के खैरात अजो के जलसे जो सवाब मरो मगफूर अब्दुल कादिर अजीज अहमद जी रूहन के बख्शियो ता कबूल मंजूर फरमा। या अल्लाह मरहुमीन जा दर्जात बुलंद फरमा, मरहुमन जी कब्रन के वसअत अता फरमा, मरहुमन जी कब्रन के जन्नत बागन मा बाग बना, मरहुमन जी कब्र के ता हद नजर कुशादगियों अता फरमा। पांजे महबूब जे सदके जिन यो खैरात कयो मालिक करीम जो खैरात पंजे दरबार में कबूल फरमा। असां सबिन जी मगफरतें बख्शी फरमा, असां जे मां पे जी मगफरतें बख्शी फरमा, असां जे भाइण चाहण वारन जी मगफरतें बख्शी फरमा। मुझा महबूब रब मुखे जिन दुआन जे ला चयो या अल्लाह केतरन जा नाला खणा तो रब करीम के सब मालूम। या अल्लाह सबिन जो दिली नेक जायज तमन्ना पूरी फरमा। पंजे महबूब जे सदके मालिक करीम असां जी दुनिया ए आखिरत मोचारी फरमा, दीन दुनिया जी नेमतन सा माला माल फरमा। रब्बना आतीना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार व बि वसीलतिल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना व शफीअना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन आमीन बिरहमतिका या प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तों, अल्लाह ताला जी जात बाबरकात पंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन व हाज़ल बलदिल अमीन
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो मां रब्बुल आलमीन के इंजीर जो कसमा, ज़ैतून जो कसमा, ऐ तूर सीना जबल जो कसमा, ऐ मक्के पाक